साथियों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएसएम साथी उम्मीद तव्हीं सब खुश हूंदा। असां वीडियो वणियो तो असांजे यूट्यूब चैनल लर्रो तरादी के सब्सक्राइब कजो ऐं बेल जे बटन ऐं दबाइजो जीअं अगली वीडियो नोटिफिकेशन तव्हां ताईं पहुचाए सघूं। साथी अॼु पाण ॻाल्हायूं था सिंध जा जेके पुठिते पियल इलाइक़नि में जेको नौजवान आहे उहो जो क़बाइली जहिड़नि ॿियनि टिनि हज़ारनि मसइलनि में विचड़ियल आहे, उनजो सबबु छा आहे? मुंहिंजी सम्झ में उनजो जेको वॾे में वॾो सबबु आहे उहो आहे सिंध में पुठिते पियल इलाइक़नि में जेका औरत आहे उहा पढ़ी लिखी न आहे, उन वटि तालीम न आहे। मिसाल तौर उनजी तालीम, उनजी सम्झ, उनजो शऊर आहे ई उहो छो जो असां वटि असां जंहिं इलाइक़नि में हींअर रहूं था न उन में जेका न्याणी आहे, जेका ॿार आहे, उहा 5 या 7 सालनि ताईं घर खां ॿाहिरि निकिरी सघंदी आहे, जंहिंखे इजाज़त हूंदी आहे खेॾण जी, ख़ुशी करण जी। 7 सालनि खां पोइ हिकु घर में रहे ऐं उन घर खां पोइ शादी करण खां ॿिए घर में मरी वञे। जंहिं वटि पाण वटि तालीम कोन्हे, जंहिं वटि शऊर कोन्हे, असां वटि स्कूल थींदा आहिनि 2-3 क़िस्मनि जा। हिकिड़ो स्कूल हूंदो आहे जंहिं स्कूल में माण्हू पढ़े थो वञे ॿार, ॿियो स्कूल हूंदो आहे समाज, पर पहिरें नंबर वॾे में वॾो स्कूल हूंदो आहे माण्हू जो घर, जितां ॿार ॿोली सिखंदो आहे, जितां आदाब सिखंदो आहे, जितां अख़लाक सिखंदो आहे, जितां ज़िंदगी गुज़ारण जा नवां तरीक़ा सिखंदो आहे। उते सेखारण वारी जेका औरत आहे उहा ख़ुदि पढ़ी लिखी कोन्हे। पर औरत पढ़ी लिखी छो कोन्हे का, औरत खे तालीम छो नथी ॾिनी वञे? इहो वॾे में वॾो कारण कहिड़ो आहे? वॾे में वॾो इहो कारण आहे त असां वटि जागीरदारी दौर में औरत खे पढ़णु गुनाह सम्झो वेंदो आहे, गार सम्झी वेंदी आहे। असां वटि चयो वेंदो आहे फलाणो माण्हू ॿार थो माना छोकिरियूं थो पढ़ाए, इहो बेग़ैरत आहे। तव्हां जेका सम्झ जो जेको स्कूल आहे जेको ॿार जी जो उन खे तालीम नथा ॾियो, शऊर नथा ॾियो, उहा जॾहिं पाण पढ़ी लिखी न हूंदी त ॿार खे छा सम्झाईंदी? वॾे में वॾो ज़ुल्म त वरी ॿियो कयो असां सां, हिकिड़ो इन ॿियो वरी कयो मज़हब असां सां ज़ुल्म। मज़हबी हवाले सां बि औरत खे अंग्रेज़ी तालीम न आहे ॾियणी। ऐं पहिरियों बि चयो त अफ़गानिस्तान में जॾहिं तालिबान जी हुकूमत आई न, उन असेंबली मां बिल पास कराया 2, ख़बर अथव कहिड़ा? पहिरें नंबर बिल पास करायूं त का बि औरत कंहिं बि मर्द डॉक्टर खे ॿांह में हथु विझणु न छॾींदी, छो जो इस्लाम मना थो करे। 2-3 ॾींहंनि खां पोइ वरी बिल पास करायूं त का बि औरत कॾहिं बि अंग्रेज़ी तालीम न पढ़ंदी, बीमार थींदी, मर्द डॉक्टर हिन ॾेखारींदी। औरत पढ़ी लिखी न हूंदी त औरत डॉक्टराणी न हूंदी। इन जो सबबु हो त औरत जेकॾहिं बीमार थिए त मरी वञे। असां वटि जागीरदारी निज़ाम में बि आहे, उहा साॻी औरत जंहिंखे तालीम न ॾींदा, उन साॻी औरत खे कॾहिं ज़मीन जे तकरार ते कारोकारी करे मारींदा। उन जा 1000 तरीक़ा आहिनि। जेकॾहिं माण्हू चवंदा घर में रहंदड़ औरत ग़ुलाम नाहे, तव्हां साॻे माण्हू खां पुछां थो त जेल में रहंदड़ माण्हू बि पोइ गैर कैदी नाहे। जेल में साॻियो माण्हू हूंदो आहे, कोर्ट में बंदि हूंदो आहे, खाधो मिलंदो आहे, बिजली हूंदी आहे, लटा हूंदा आहिनि, कपिड़ा हूंदा आहिनि, दोस्त हूंदा आहिनि कचहरी खां। पर हुते चवंदा आहिनि हिन महिल हितां निकिरां, रुगो बंदि हूंदो आहे उन कोर्ट में 5 साल या 7 साल, त हू चवंदो आहे तव्हां हिते मरी वेंदुसि, तव्हां मूंखे कंहिं बि सूरत में केॾो नुक़सान करे कढो। उहा साॻी औरत जेका 20 सालनि खां उन आज़ादी पसंद माण्हू जे घर में ग़ुलाम आहे, क़ैद आहे, उन लाइ हू कतन न ॻाल्हाईंदो। सभ खां पहिरीं त औरत खे इंसान सम्झूं, इंसान सम्झण खां पोइ औरत खे इंसान पाण जहिड़ा हक़ ॾियूं। जेसी ताईं सिंध जी औरत पुठिते पियल इलाइक़े जी पढ़ी लिखी नथी थिए, तेसी ताईं असांजे समाज, असांजे सिंध जे मुआशिरे जी कंहिं बि क़िस्म जी का तब्दीली न ईंदी, छो जो हुनजी सिख्या जी सम्झ में बुनियादी में फ़र्क़ु आहे। सभ खां पहिरीं सिंध जी औरत खे तालीम ॾियो, औरत खे इंसान सम्झंदासीं तॾहिं हुनखे तालीम ॾींदासीं, औरत खे पाण जहिड़ो बराबरि सम्झंदासीं तॾहिं तालीम ॾींदासीं। मज़हब असांखे ॿुधायो त पुट ॼमेव त रहमत, पर जेकॾहिं धीउ ॼमेव त नेमत। उनखे असां ओसी ताईं सम्झंदा आहियूं त रुगो नेमत आहे, बाक़ी हुनखे हक़ न ॾींदा आहियूं। औरत लाइ हिकिड़ो वॾो इहो हक़ हूंदो त हुनखे पाण तालीम ॾियूं, इंसान सम्झूं। जेतिरी पंहिंजे पुट खे तालीम ॾियूं था ओतिरी औरत जेकॾहिं धीउ खे तालीम ॾियूं त असांजे समाज में मां सम्झां थो 1000 क़िस्मनि जा मसइला हल थी सघनि था। असांजे समाज जो वॾे में वॾो जेको नुक़सान जो कारण आहे उहो आहे ई औरत जो अणपढ़ियो हुअणु। तव्हां जेके आवाज़ ॿुधंदड़ आहियो, तव्हां वटि भली 5 औरतूं पढ़ियूं लिखियूं हुजनि, पर जंहिं एरिया में आउं रहां थो उन एरिया में 99% औरत अणपढ़ी आहे। 99% उन औरत खे कोर्ट खां ॿाहिरि निकिरी नाहे निकिरणो, ॿाहिरि नाहे ॻाल्हाइणो, ॿाहिरि कंहिं मर्द खे नाहे ॾिसणो, इहो गुनाह आहे असां वटि। इन लाइ अलाए केतिरो लखनि हज़ारनि में औरतूं मरी वियूं आहिनि। उन जा सबब केतिरा बि हुजनि। सभ खां पहिरीं पाण खे सिंध जी औरत पढ़ी लिखी करणी पवंदी, जेकॾहिं वाकई में असीं सिंध जा पंहिंजे औलाद ऐं पंहिंजे समाज जा मसइला हल करणु चाहियूं था त। हक़ मौजूद जीएसएम।